ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور ربنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته وأزواجه وأبنائه وبناته وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل كزرع أخرج شطأه فآزره فاستغلظ فاستوى على سوقه يعجب الزراع ليغيظ بهم الكفار وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما صدق الله مولانا العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والحمد لله رب العالمين إن الله
युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ाए सल्लल्लाहु अलैहि या काफी जमात वॾे आवाज़ सां सभई मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहतरम मकाम उलमाए किराम, बुजुर्गों, दोस्तों, अल्लाह जल्ल जलालहू जे फज़ल ऐं करम सां अॼोकी महफ़िल जंहिंमें असां भी शरीक थियाऊं, असांजे मुर्शिदनि करीमनि जे ख़लीफ़े मुजाहिदे दीन व मिल्लत आशिक़े रसूल हज़रत अल्लामा मौलाना साईं अली हसन ताहिरी साहब जन हिन फ़कीर के हिन प्रोग्राम में अचण जो हुकुम ॾिनो। संतुनि जे हुकुम जे मथां अमल कंदे ही फ़कीर अवां जे ख़िदमत में हाज़िर थियो आहे। इंशा अल्लाह रहमान कुछ ही लम्हन के अंदर मुख्तसर टेम में चंद मरूज़ात पेश करे दुआ घुरंदासी। अल्लाह ताला असांजी हाज़िरी क़बूल मक़बूल फरमाए। बिला तमहीद जी कुरान करीम मां जेका सूरह फतह जी वॾी आयत मुबारक और प्यारी जमात के सामने पढ़ी आ। सब खां पहिरियां तव्हां अल्लाह जी कुरान के ॿुधो ऐं पंहिंजे कननि मुबारकनि के अल्लाह जे कुरान जे ॿुधण जो सवाब पहुचायो। गौर सां अल्लाह जे कुरान के ॿुधो। अल्लाह से फरमाता मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन अथरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अखरज शतअहू फ़आज़रहू फ़स्तग़लज़ फ़स्तवा अला सूक़िही युजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतन व
अजरन अज़ीमा। दिल ठरे अल्लाह जी कुरान ते तो सुभान अल्लाह चो करे वत न चो। अल्लाह से फरमाया मुहम्मदुर रसूलुल्लाह। पूरे कुरान करीम में नबी पाक जो नालो हिकायतन 4 मरतबा आयो। हिकायतन आयो खिताब जे अंदाज में किथे भी नबी सही के अल्लाह सही ये कोन चयो या मोहम्मद जी बिन नबीन सा खिताब पंहिंजे कुरान करीम में अल्लाह फरमायो आ। ये सुने नबी सा खिताब वाले अंदाज में अल्लाह ताला कदह में न चयो या मोहम्मद। बाकी हिकायतन चैन मकाम ते हुजूर अकरम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक आयो। इन नाले जो वडो शान वडो मकाम वडो मर्तबो। जन भी हुजूर जे नाले जी तज़ीम कई खुदा उनके बिनी जहान जो भलाई नसीब कई। हजरत अब्दुल मुत्तलिब नबी सही जो नालो रखो मोहम्मद। मोहम्मद इस्म मफूल जो सीगो आ या वरी आहे मस्दर मीमी। पर उलमा फरमाइंदा त मस्दर मीमी बेहतर आ इस्म मफूल जे एतबार सां जो त मस्दर मीमी में इस्म मफूल जे एतबार सां मुबालगो खणो आ। मुबालगे जी तशरीह ही त रसूलुल्लाह जो नालो वो शान वारो नालो जो मकसद ही त उहा शख्सियत जे जो बार बार तमाम घणो जिक्र कयो वञे। हजरत अब्दुल मुत्तलिब पंहिंजे पोटे जो नालो रखियो मोहम्मद। इस्तिफहाम कयो वियो ओ अब्दुल मुत्तलिब अवां जे खानदान में अहिड़ो त ॿियो को नालो आहे ई कोन। अजीब नालो रखियो अथई पंहिंजे पोटे जो। साईं जो त हीउ मुंहिंजो पोटो आम न आहे। हीउ मुंहिंजो पोटो उहा शख्सियत आहे जो पूरी दुनिया में के जो जिक्र दादू ताईं महदूद, के जो जिक्र मोरे ताईं महदूद, के जो जिक्र शाहपुर ताईं महदूद, के जो जिक्र सिंध ताईं महदूद, के जी मकबूलियत पाकिस्तान ताईं महदूद। पर अहिड़ो तरब मूंखे पोटो ॾिनो आहे जंहिंजो जिक्र पूरी कायनात में हर ज़र्रे ज़र्रे में अल्लाह ताला मुझे पोटे जी तारीफ कराईंदो। सुभान अल्लाह। जन भी रसूलुल्लाह जी नाले जी ताज़ीम कई। अल्लाह उनके मकाम ॾिना। सन 6 हिजरी में सुलह हुदैबिया लमो। सुलह हुदैबिया काफ़िरन सां नबी से सुलह कयो। सुलह का बाद में हुजूर बादशाह के खत लिखा ता इस्लाम में अचो मुसलमान थियो ताके बादशाही बता जी मोटा जी विधि मुके बादशाही रग में अल्लाह जी जात मुजी जेका ड्यूटी रखी आ ओ ड्यूटी आ इस्लाम जो पैगाम पहुंचाण मुके अल्लाह जो रसूल मनियो खुदा जी वहदानियत ते ईमान आणियो। मुख्तलिफ बादशाह के नबी से ये खत लिखा। ईरान के बादशाह खुसरो परवेज के हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खत लिखो। हजरत अब्दुल्लाह बिन हुज़ाफा सहमी रदियल्लाहु ताला अन्हु जे जरिए बहरीन जे गवर्नर ते खत पहुतो आ। बहरीन जे गवर्नर रे खत खुसरो जे दरबार में मोकिलियो। खुसरे जिसम जरे महबूब जो नालो वतो वियो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मिन मुहम्मद रसूलुल्लाह रब्बिल आलमीन। इहो जो नालो पंहिंजे नाले खां पहिरियां ॿुधई कावड़ जी पियो, चिड़ में अची वियो, गुस्से में अची वियो। पुछे थो त हीउ केरु आहे जे पंहिंजे नाले खे मुंहिंजे नाले खां मुक़दम कयो आहे। इनखे बादशाही दरबार जे आदाबनि जी ख़बर न आहे छा? बादशाह गाढ़ो थी वियो। खत खे
छॾियई अल्लाह जे हबीब जे नाले चयई इनखे मुंहिंजे दरबार में गिरफ्तार करे वठी अचो मुझे दरबार में वठी अचो इनखे आदाब ही ना है इनखे शनाख्त ही ना है नऊज़ु बिल्लाह अलियाज़ु बिल्लाह हुन जे बक़ौल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जे तरफ़ यमन जे बादशाह त एलची मोकिलिया जन जूं मुठूं वॾियूं हुयूं ॾाढियूं कूड़ियलूं हुयूं मुठूं वॾियूं ॾाढियूं कूड़ियलूं करीमन जे ख़िदमत में आया साईं करीमन ॾिसी मुंहुं मोड़ियो अब दुनिया मुंहुं मोड़े त एतिरी परेशान कुनंदा ॻाल्हि नाहे पर जे मदीने जो मीर मुंहुं मोड़े त बाक़ी बचो छा असीं त उन हबीब जे दरबार में चवंदा आहियूं त झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भर या रसूल अल्लाह ताजो झोली वाला भरियल न जो कुछ ही कोंदा झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भर या रसूल अल्लाह नाहे ताकत में माली से गोवर या रसूल अल्लाह पुकारिया थो पुनल तोखे खणी हथड़ा मदीने दे बदी बाहूं करया तुझे दर या रसूल अल्लाह जे जो तंजा हिकड़ी मिसरा ॿुधाए छॾिया दिल सां जो त ॿुधायां असी तुरजा बचा तुरजा अमर तुझी अबो तुझो लगी नगदार तू आई करम कर या रसूल अल्लाह बादशाह बमारू मोकिलिया ॾाढियूं कूड़ियलूं मुछूं वॾियूं पर फरमाया वैलकुमा मन अमरकुमा बिहादा तबाह थियो तव्हांजे लाइ वेला के तव्हांखे चयो आहे त हेड़ियूं सूरतूं कयो जेसीं असांजे बादशाह असांखे चयो आहे तव्हांजे बादशाह तव्हांखे ॾाढी कूड़ण ऐं मुछुनि खे वॾे करण जो अमर कयो आहे मुखे मुझे रब करीम दाढ़ी के रखण ऐं मुछुनि खे कटण जो बादशाह अची न्यापो ॾिनो हबीब बादशाह चयो त मूं वटि वठी अचोसि गिरफ्तार करे वठी अचोसि या पाणी अचे चई पियो मां पाणी तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुसि सुबुह जे टेम ते हबीब ॿुधायो जॾहिं हुज़ूर खे ख़बर पई त हुन हुज़ूर जो नालो मुबारक फाड़ियो आहे पर फरमाया मज़क मुल्क हो हुन मुंहिंजे नाले खे न फाड़ियो आहे हुन पंहिंजे मुल्क खे फाड़ी छॾियो हुन पंहिंजे मुल्क खे तबाह कयो आहे सुबुह जे टेम ते साईं फरमायो त मूं वटि न्यापो खणी आया हो त बादशाह वटि हल तव्हांजे बादशाह खे राति उन जे पंहिंजे पुट ई मारे छॾियो सुभान मो अर्ज़ की मुझे चवण जो मक़सद मौजू इहो न आहे पर अर्ज़ करण जो मक़सद ही आहे त जन हुज़ूर जे नाले जी तज़ीम कई हुज़ूर जे नाले जी इज़त कई हुज़ूर जे नाले जो अदब कयो अल्लाह ताला ॿिन्ही जहाननि में उनखे मक़ाम ॾिना पर जन हुज़ूर जे नाले जी तौहीन कई दुआ कयो असांखे रब करीम आका सां सची मोहब्बत ॾे हुज़ूर सां सचो प्यार ॾे रब फरमाए थो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल वल्लदीन मअहू ऐं जेके हुज़ूर सां गॾु आहिनि शिया चवंदा आहिनि त वल्लदीन मअहू
यो मंतिक जे लिहाज सां यो कज़ियो मुहमलो आहे। कज़ियो मुहमलो माना कज़ियो जे बि कज़िये जो स्वर कुल सां या बैज़ सां न अचे त उहो कज़ियो थींदो कज़ियो मुहमलो। ऐं कज़ियो मुहमलो साल बा जुज़िया जे हुक्म में आहे। इन जी तशरीह हीअ त माना इते सभु सहाबी मुराद न आहिनि, बल्कि इते कुछ सहाबी मुराद हैं जेके ईमानी तरह से नबी सही सां गॾु हा। तहां था चओ तो सब मुराद हैं, पर असां वरी वो पंहिंजे बज़ में ख़ेश असीं जे मंतिकी वॾा। मां चयोमान त तहां जे मंतिक जी ख़बर पइजी वई हिते ई। तहां जो इल्म सतही क़िस्म जो, हालांकि मंतिक में त इहा बि मुतवलात जे अंदरि वज़ाहत थियल आहे त जेकॾहिं कंहिं बि कज़िये जो स्वर कुल्ल अचे, सिर्फ कुल्ल न, कुल्ल बि स्वर अची सघे थो, जमी बि स्वर अची सघे थो, कातबत बि स्वर अची सघे थो, अस्माए मौसूलात बि स्वर अची सघनि था। अल्लज़ीन अस्माए मौसूलात इहो उमूम ते दलालत करे थो। इन मां मालूम थियो त हिकिड़ो या ॿ या टे या चार नबी साईं जा सहाबी न, पर जन जे क़ल्ब जे मथां मुहम्मद करीम जी नज़र पई आहे, अल्लाह जे हबीब जी नज़र उन्हनि खे छिके। इस्लाम में अहिड़ो दादो जो हेॾे होॾे उन्हनि लोणो बि न हयो आहे। चओ सुभान अल्लाह। बाक़ी अणॼाणनि खे तव्हां बेवकूफ़ कंदा हुआ, अणॼाणनि खे तव्हां चवंदा आहियो अब असां वॾा आलिम आहियूं, असांजी वॾा फनी आहियूं। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमाए इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतह वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा। इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतह, जॾहिं अल्लाह जी मदद ऐं फतह ईंदी। इज़ा वहिय लिल मुस्तक़बिल, भली माज़ीअ ते अचे त मुस्तक़बिल जे माना ते दलालत कंदी। जा नस्रुल्लाह, अल्लाह जी जॾहिं मदद ईंदी ऐं फतह वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा। हबीब तूं ॾिसंदे त माण्हू टोलनि जा टोला, अब टोलनि जा टोला टिनि ॼणनि खे कॾहिं तव्हां सिंधीअ में टोलो चवंदो, ॿिनि ॼणनि खे सिंधीअ में टोलो चवंदो। अल्लाह पियो चवे त दीन में टोलनि जा टोला ईंदा ऐं हे वरी चवनि त साईं टिनि ॼणनि कलमो पढ़ियो, चार ॼणा बची पिया, हज़रत अली साईं, मिक़दाद साईं, सलमान साईं, बिलाल साईं, अम्मार साईं। मुंहिंजा सुहिणा क़ुरान पियो चवे हबीब जॾहिं अल्लाह जी मदद ऐं फतह ईंदी, माण्हू खे तूं ॾिसंदे त हिकिड़ो न ॿ न लखनि जे तादाद में तूं मुहम्मद जी दामन खे वठंदा, पाण त इस्लाम जे दायरे में दाख़िल थींदा, पर क़यामत ताईं तुंहिंजे ग़ुलामनि जो तादाद वधाईंदा रहंदा। वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़िरनि ते सख़्त आहिनि। मोहब्बत बि अल्लाह ला कजे, बुग़्ज़ अल्लाह ला रखजे। रुहमाउ बैनहुम, हिक ॿिए सां उन्हनि जो ॾाढो प्यार आहे। तराहुम रुकअन सुजदा, उन्हनि खे ॾिसंदे रुकू कंदा। रुकअन जम मुज़क्कर मुक़स्सर, राकिउन जो जमा हुआ। तराहुम रुकअन, उन्हनि खे ॾिसंदे रुकू कंदड़, सुजदा सजदा कंदड़। छाजे लाइ? यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, तलब कंदा छाखे था तलब कनि? फज़ल खे अल्लाह खां ऐं रज़ामंदी। मुंहिंजा सुहिणा इख़लास वॾी शइ आहे। साईं थोरो ईको घटायोसि, ईको घटायोसि, आवाज़ भली फुल करे छॾी त कन जमायतुनि जा वॼनि। यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, तलब था कनि छाखे? फज़ल खे, अल्लाह खां ऐं रज़ामंदी खे। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी साईं जी ख़िदमत में आयो। पाण करीमन फरमायो मुआज़ जी साईं, मां तोखे यमन थो मोकिलियां, यमन वञ। चई साईं यमन त मां वञा, पर यमन में मुख़्तलिफ़ माण्हू के मूंखे सुञाणनि, के मूंखे न सुञाणनि, पर मां अजनबी आहियां, उते त केरु मूंखे सुञाणे ई कोन।
यमन में मां वञा मूंखे केरु सुञाणे ई न कीअं मुंहिंजी तरफ़ माण्हू ईंदा मूंखे को अहिड़ो वज़ीफ़ो ॾसियो मां पढ़ां त माण्हू मूं ॾे छिकिजी अचनि अदा सम्झो ना साहिबीअ छा चयो साईं मूंखे को वज़ीफ़ो ॾियो मां पढ़ां माण्हू मुंहिंजे तरफ़ छिकिजी अचनि मूंसां मोहबत कनि साईं करीम फरमायो अख़लिस ततख़ल्लस इख़लास कर दिल में को भी कम करी नियत कर ते जेको भी कम कया थो नमाज पढ़ा थो अल्लाह ला रोज़ो रखा थो अल्लाह ला ज़कात दिया थो अल्लाह ला हज कया थो अल्लाह ला जलसो कया थो अल्लाह ला इख़लास जी जरे नेमत मिली वेंदी ततख़ल्लस छोटकारे वारो थी वेंदे दुआ कयो असां में रब करीम इख़लास पैदा करे हज़रत हातिम असम बुजुर्ग गुज़ारे हुए शागिर्द अबू बकर नालो अबू बकर मुरीद ने चयो अबू बकर जी साईं तव्हांजो उस्ताद साईं गुज़ारे वियो आहे हाणे तव्हां ॿियनि कमनि खे छॾियो अचो मसनद ते वेहो सबक पढ़ायो बुजुर्ग चयो बाबा मूंखे हिकिड़ो साल छॾियो हिकिड़ो साल मूंखे छॾियो पोइ मां ईंदुसि चयोसीं ठीकु आहे हिकिड़ो साल छॾियो बुजुर्ग साल खां पोइ कमरे मां ॿाहिरि निकितो वण ते ॿ कबूतर वेठा हुआ जीअं जो बुजुर्ग दरवाज़े खे खोलियो ॿई कबूतर उॾामी विया साईं फरमायो न अञा मूंखे हिकिड़ो साल छॾियो अञा हिकिड़ो साल छॾियो अञा मां अंदरि साईं सीधो सामान खणी अंदरि हलियो वञी राति जो इबादत में ॾींहं जो रोज़े वरी ॿिनि सालनि खां पोइ निकिता ॿ कबूतर वण ते वेठा आहिनि साईं थोरो अञा अॻिते हलिया कबूतर उॾामी विया पाण फरमायो अञा मूं में इख़लास पैदा न थियो आहे अञा मुंहिंजी नियत में ख़ुदा जे लाइ कमु करणु पैदा न थियो आहे फरमायो अञा मूंखे हिकिड़ो साल छॾियो जी बिस्मिल्लाह पाण टियों साल पंहिंजो पाण खे कमरे में बंदि कयो 3 सालनि खां बाद में निकिता ॿई कबूतर वेठा जॾहिं वेठो आया ॿई कबूतर उॾामी विया फरमायो अञा मूं में इख़लास पैदा कोन थियो आहे अञा हिकिड़ो साल छॾियो सुभान अल्लाह हिकिड़ो साल मूंखे छॾियो अञा मां अंदरि रहां सुभान बेटा फरमाए थो ज़ालूं ज़िक्र ज़ात जो वेल न विसारी फरमाए थो ज़ालूं ज़िक्र ज़ात जो वेल न विसारी सन्यासी सुभान के सताई सारीन तस्बीह जे तलवार सां मुल्हिद के मारीन जनी पारीन गुर के गनिया का पड़ी 4 साल खां पोइ बुजुर्ग निकितो पखी वेठा पाण हथ मथां फेरियो फरमायो हाणे वठी हलो मूंखे उस्ताद जे मसलक ते पहिरें साल उन में इख़लास कोन हो निकतुसि त पखी उॾामी विया ॿिए साल बि उन में इख़लास न हो निकतुसि पखी उॾामी विया 3 साल बि उन में इख़लास कोन हो निकतुसि पखी हलिया विया 4थे साल ख़ुदा जी फैज़ान जी नूरानियत मुझे कल्ब में पई इख़लास मुंह में पैदा थियो पखियुनि ते हथ घुमायम पखी वेठा रहा ओ मुंहिंजा सोना दादू वारा दुआ कर रब मौलविन खे असां खे मुफ्तन खे हाफ़िज़न खे आलमन खे पीरन खे फ़कीरन खे बुजुर्गन खे इख़लास जी तौफ़ीक़ ॾे जॾहिं इख़लास जी दुआ त रब बि राज़ी थी पवंदो ऐं मिठो मोहम्मद बि राज़ी थी पवंदो पानी दे नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर
यब्तगून फضला मिन अल्लाह व रिदवाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद। इन जो ॿ मानाऊं, हिकिड़ी हक़ीक़ी माना, हिकिड़ी मजाज़ी। हक़ीक़ी माना त वाक़ई उन्हनि जे मथनि मुबारकनि में निशान हुआ। हाणे माण्हू सुवाल कंदा न साईं, मथे में पेशानीअ में निशानी हुजे निमाज़ जी या सजदे जी, इहा भला वहाबी जी निशानी आहे छा? मां जो से वॾी ॻाल्हि आहे, वहाबी जी निशानी आहे त इमाम ज़ैनुल आबिदीन खे सॾींदा ई ज़ुस्सुहान ते हा, जो त संदन पेशानी मुबारक ते ॿ निशान हा निमाज़ जे सजदे जे करे। या त इन जी हक़ीक़ी माना वठबी त वाक़ई जेको निमाज़ पढ़ंदो अल्लाह जी इबादत कंदो उन जे पेशानीअ ते निशान ज़ाहिर थींदा, या त इन जी मजाज़ी माना ऐं उहा इहा थींदी त उन्हनि जे चेहरनि में अहिड़ी त नूरानियत पैदा थींदी जो दिल चवंदी सुभान अल्लाह। दिल थी चवे रुगो दिलबर जो दीदार कजे, प्यार जो ही हक़दार आहे न सां प्यार कजे। असां बि लॉकडाउन में वेही लाक थी विया आहियूं। हाणे माना कुझु खुलूं था, जे तावर न कंदो त पोइ किथां खुलंदासीं। दिल थी चवे रुगो दिलबर जो दीदार कजे, प्यार जो ही हक़दार आहे न सां प्यार कजे। सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद, उन्हनि जे चेहरनि में सजदनि जे करे निशान आहिनि। ज़ालिक मसलुहुम फी तौरात, इहो इन्हनि जो मिसाल तौरात में आहे, वल इंजील में आहे। कीअं? तशबीह ख़ुदा ॾिनी कज़रइन, उन पोख वांगुरु अख़रज शतअहू, जे पंहिंजे सल्ले खे ॿाहिरि कढियो, फ़आज़रहू, पोइ उनखे मज़बूत बनाई, फस्तख़लज़, पोइ मोटो थियो, फस्तवा अला सूक़िही, पोइ पंहिंजे तीले ते बराबरि थियो। जॾहिं हारी ॿिज वेचारो पोखे महिनत करे ॿाहिरि ॿिज निकिरंदो, सलो निकिरंदो, थुल्हो थींदो, मोटो थींदो, संग जे मथां उहे बराबरी कंदा। पोख कंदड़नि खे पसंदि लॻंदो आहे, लियगीज़ बिहिमुल कुफ़ार, तां त इन जे ज़रिए काफ़िरनि खे कावड़ वठे, यानी महबूब मदीने जे मीर अल्लाह जे हबीब दीन जी तबलीग कई। आस्ता आस्ता अल्लाह जो दीन वधंदो वियो, हबीबनि खे ख़ुशी पई थिए, काफ़िरनि खे तकलीफ़ पई थिए। अल्लाह ताला फरमायो काफ़िर भली सड़न, वअदल्लाहु लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात मिनहुम मग़फ़िरतम अजरन अज़ीमा। वअदल्लाहु लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात मिनहुम, उन्हनि माण्हुनि सां अलाह वाइदो कयो जॾहिं ईमान आंदो, सालिह अमल कया, इन्हनि मां छा जो मग़फ़िरत जो, अजर अज़ीम जो, पोइ जन खे ख़ुदा मग़फ़िरत ॾे, ख़ुदा उन्हनि सां अजर अज़ीम जो वाइदो करे। ऐं जे अॼुकल्ह जो को वात ॻाढ़ो छोरो सहाबे किराम ते तबर्रो करे, सहाबे किराम ते लानत मोकिले, सहाबे किराम ते खुली हबीब जे पाक सहाबी हज़रत अबू बकर ते लानत करे, हज़रत उमर ते लानत करे, हज़रत उस्मान ते लानत करे। उहा लानत होॾे कां थी वञे, फिरी तुंहिंजे बूथ में थी लॻे, छो त अबू बकर ऐं उमर जे हस्ती जे भाकुर में हण, उहा हस्ती मदीने जो मीर आहे, उते लानत न वेंदी आहे, उते रहमत ई रहमत हूंदी आहे। जो सुभान नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि उमर इब्न अल-ख़त्ताब ख़ासतन। जुमे जी रात साईं दुआ पिया कर, मौला इस्लाम खे उमर जे ज़रिए इज़्ज़त ॾे। हे असीं वेठा आहियूं, तव्हां असांजी इज़्ज़त था कयो, असीं डायरी फ़कीर को सैयद कोन हुजूं, तव्हां असांजी इज़्ज़त था कयो। असांजो नसब बि आला आहे, असांजो मुंहिंजा साईं ख़ानदान बि सिंधी क़ौम जा आहियूं, यानी असांजी तव्हीं इज़्ज़त था कयो दीन जे करे। हे आलम सगोरा वेठा आहिनि,
ता परे परे खा अची इन्हनि जा हथ था चुमो, इन्हनि सां तहज़ीम सां था मिलो ऐं मिलण बि खपे। इन्हनि आलमनि जो तव्हांजे मथां एहसान आहे। इन्हनि दीन जी ख़िदमत कई आहे, इन्हनि जी तहज़ीम कयो, इन्हनि जो एहतराम कयो, इन्हनि जे सम अदब सां पेश अचो। मुंहिंजा सोना इन्हनि खे इज़त दीन जे करे थी मिले। अलाह जे हबीब फरमायो त या अल्लाह इस्लाम खे उम्र जे ज़रिए इज़त ॾे, असांखे इज़त दीन जे करे मिले ऐं इस्लाम खे वरी इज़त हज़रत उमर बिन ख़त्ताब जे करे पई मिले। मां नथो चवां, मदीने जो मीर पियो चवे अल्लाहुम्म अइज़्ज़ल इस्लाम बि उमर बिन ख़त्ताब ख़ास। मौला उमर बिन ख़त्ताब खे ख़ास तौर ते इस्लाम खे उन जे ज़रिए इज़त बख़्श। जुमे जी रात सुहिणे नबी दुआ कई आहे, सुबह जे टेम ते हज़रत उमर बिन ख़त्ताब 27 साल उम्र, 27 साल जी उम्र में तलवार हथ में खणी हुज़ूर जे पियो अचे क़त्ल करण जे इरादे सां। मशहूर वाक़ियो आहे, आलमनि खां ॿुधो आहे। क़त्ल जे इरादे सां पियो अचे, रस्ते में हिकिड़ो सहाबी मिलियो, पुछे थो कारे थो वञी उमर? चईसि वञा थो तव्हां मुहम्मद खे क़त्ल कर। साहबी चयो जी तूं मुहम्मद खे क़त्ल कंदे अलियाज़ु बिल्लाह त पोइ उन जो ख़ानदान त तोखे न छॾींदो। चई छा थी पई? मां न छॾींदुसि। हज़रत सहाबी रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजे नाले में राविन जो इख़्तिलाफ़ आहे, उन चयो त बाबा मां तोखे हुज़ूर ॾे वञणु न छॾींदुसि। हुज़ूर ॾे बैद में वञ, पहिरियां पंहिंजे घर जी सार संभाल लह। तुंहिंजी भेण फातिमा बिन्त ख़त्ताब उन कलमो पढ़ियो आहे, तुंहिंजे भेण वीए सईद बिन ज़ैद कलमो पढ़ियो आहे। पहिरियां पंहिंजे घर खे त बचा। हज़रत अमीर उमर जॾहिं पंहिंजे भेण जो नालो ॿुधो त हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात उतां मोटी पंहिंजे भेण जे घर जे दरवाज़े ते आया। जीअं जो वेठो पहुता कन ते आवाज़ पियो ता मा अंज़लना अलैकल क़ुरान लितश्क़ा। क़ुरान जो आवाज़ त पहुतो त दिल जी दुनिया पहिरियां ई मटिजी वई हुई। रात जो नबी से दुआ घुरी, वरी जो क़ुरान जो मिठो मिठो आवाज़ पहुतो, दिल जी दुनिया तब्दील थी वई। हज़रत ख़ुबाब सहाबी अंदर हज़रत उमर जी भेण खे ऐं भेण वीए खे क़ुरान पिया पढ़ाई। साईं जो आवाज़ ॿुधई हज़रत ख़ुबाब लिकी वियो, साइड ते थी वियो। भेण खे चयो छा तूं फिरी वई हुई, दीन तां हटी वई हुई। भेण वीए खे धक थो हणे, भेण खे धक थो हणे। भेण थी जे उमर बिन ख़त्ताब जे ख़त्ताब जो तूं पुटां उन ख़त्ताब जी मां बि थी आहियां। जे मां जो खीर तो पीतो आहे उन मां जो खीर मूं बि पीतो आहे। छा बि थी पए उमर हम अपने दीने बहन बोली उमर तू हमें मार भी डाले शकंजों में कसे या बूटिया कुत्तों से नुचवा ले, मगर हम अपने दीने हक से हरगिज़ फिर नहीं सकते। असी पंहिंजो दीन न छॾींदासीं, मगर हम अपने दीने हक से हरगिज़ फिर नहीं सकते। बुलंदी मारिफत की मिल गई है गिर नहीं सकते। सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। भेड़ खे जो मारी दिल में रहम अची वियो।
रात वारी दुआ कम पई करे कुरान जो बुधण कम पियो करे से फरमायो भेण मुंहिंजी कुरान खणी आ मां पियो कुरान पढ़ा ला यमस्सुहु इल्ला अल-मुतahharun इन्नमल मुशरिकून नजस मुशरिक पलीतन कुरान खे वेझो वञण न ॾींदी साईं गुस्ल कर तैयार थी करे अल्लाह जो कुरान पढ़ण ताहा सूरत शरीफ के हजरत उमर ॾिठो आ दिल जी दुनिया तब्दील थी वई आ अखियुनि मां ज़ारो कतार पाणी पियो वहे हजरत खुबाब खे तुंहिंजे खुबाब मूंखे सुहिणे नबी वटि वठी हल सुहिणे नबी वटि वठी हल मां आका जी ख़िदमत में हली कलमो पढ़ी मुसलमान आका जी ख़िदमत में आयो हुजूर दामन मां वठी बेहार इजलिस वे बैठो हजरत उमर कलमो पढ़ी मुसलमान थियो मशहूर वाक़ियो आ सुहिणे नबी अलैहि सलातो व सलाम फरमायो लक़द इस्तबशर अहलुस समाई बिइस्लाम उमर सिर्फ ज़मीन वारन हजरत उमर जे इस्लाम जी खुशी न मल्हाई आसमान वारन बे हजरत इस्लाम जी उमर जी खुशी मल्हाई सुहिणे नबी जी हदीस ॿुधो बस थोरो टेम असां बि को वाइल कयो कोन्हे त जेसी ते रवानगी थिए सुभान अल्लाह साहिब लिकुल नबिय्यिन वज़ीरान मिन अहलि समाई व अहलि अर्द हर नबी जा ब वज़ीर आसमान वारन मां ब वज़ीर ज़मीन वारन मां ब वज़ीर तवज्जो सां ॿुधो थकजी पिया वला जा फवज़ीराय मिन अहलि समाई जिब्रील व मीकाईल आसमान वारन मां मुंहिंजा ब वज़ीर हिकिड़ो जिब्रील आहे ॿियो मीकाईल आहे व वज़ीराय मिन अहलि अर्द अबू बकर व उमर ऐं ज़मीन वारन मां मुंहिंजा ब वज़ीर हिकिड़ो अबू बकर आहे ॿियो उमर इबारतुन नस्मा मालूम थियो हजरत उमर अबू बकर जो शान पर हिन हदीस में इशारतुन नस्मा हिकिड़ो पेचीदा नुक्तो मां तव्हांखे ॿुधायां अबा नबी से छा चयो त आसमान में हर नबीअ खे ब वज़ीर ज़मीन में हर नबीअ खे ब वज़ीर दादू वारा ॿुधाइजो त वज़ीर कंहिंजा हूंदा आहिनि वज़ीर उन जा हूंदा जेको बादशाह हुजे वज़ीर उन जा हूंदा जेको हाकिम हुजे वज़ीर उन जा हूंदा जेको मालिक हुजे वो आला हजरत अजीमुल बरकत छा फरमायो फरमाया तो मैं तो मालिक ही कहूँगा कि वो मालिक के हबीब सुभान मैं तो मालिक ही कहूँगा कि वो मालिक के हबीब मैं तो मालिक ही कहूँगा कि वो मालिक के हबीब यानी महबूब मुहिब में क्या है मेरा तेरा आला हजरत किसी इश्क नबी से ना बदलूंगा सुभान अल्लाह और मैं तो दुनिया में शयूं हैं टिन क़िस्मन मुमकिन वजूद वाजिब वजूद मुमतन वजूद मुमतन वजूद माना जो हुजण न हुजण बराबर न हूंदी वाजिब वजूद जो हुजण जरूरी अल्लाह साईं मुमकिन वजूद जो हुजण न हुजण बराबर मुमतन वजूद जो वजूद ही कोन्हे साहिब ने दुनिया में शयूं अजना से आलिया अल मक़ूलातुल अशर मंतिक़ में पढ़ाईंदा फरमाते ने टिन शयुनि में मूं ॾिठो त वाजिबुल वजूद में बि नबी सही न आहे छो त वाजिबुल वजूद अल्लाह वा अल्लाह ई नबी बराबर न आहे मुमकिन वजूद ही जेके असीं माण्हू दुनिया जूं शयूं आहिनि इन्हनि में बि मूं ॾिठो त नबी साईं जो शान त मुमकिन वजूद खां बि मथे आहे बाक़ी मुमकिन वजूद जो त वजूद ई कोन्हे ऐं पंहिंजे शेर में बयान कई जे तुम मुमकिन में ये कुदरत कहाँ वाजिब में अबदियत कहाँ हैरान हूँ मैं ऐ शहा ये भी नहीं वो भी नहीं वाह इश्क के आला हजरत के पढ़ते दिल ठरियो थी जेतो खुर्शीद था इस मौज पर और बड़े
कमर मगर बेपर्दा जब जाग जाता दुआरा बेपर्दा जब वो रुख ये भी नहीं वो भी नहीं। चौद वरी पढ़ा लंगर में देर दबे चौद वरी पढ़ा। खुर्शीद था किस जोर पर और पर निकला था कमर मगर बेपर्दा जब वो रुख ये भी नहीं वो भी नहीं। हाणे पाकिस्तान में वरी नवा नवा छोरा चीजे हिकिड़ो चयो मां नबी आहियां पादर ॾाढा हया अथसि शिकिल ॾिसोसि न त गॾह जी शिकिल बि फली आहे। नबी अहिड़ा थोरी हूंदा आहिनि नबीअनि जे चेहरनि खे ॾिसी त काफ़िरनि कलमा पढ़िया। हुज़ूर जो चेहरो साहबी थो चए चोॾींहं जी चंड जी राति मस्तीअ में चंड बीठो आहे मां केॾी महिल हबीबनि खे ॾिसां वरी चंड खे ॾिसां। साईं माना फ़ैसिलो को कई जो तो रसूलुल्लाह अहसन इंदी मिनल कमर लैलतल बद्र मुंहिंजा हबीब चोॾींहं जे चंड खां बि वधीक हसीन हर। हबीबनि जो चेहरो ॾिस अल्लाह जे नबीअनि जो चेहरो ॾिस ऐं हे वरी पाण खे गॾह सराईंदे मां बि नबी आहियां। हाणे पाकिस्तान में कादियाननि जो ज़ोर वधे पियो पोइ के वरी नौकरनि जे चकर में के छोकिरनि जे चकर में के पैसनि जे टोकरनि जे चकर में कादियानी पिया थियनि। हर साल पाकिस्तान में सर्वे थी आहे त 10,000 जे क़रीब माण्हू कादियानी था थियनि। ही किताब मुझे वाल साहब साईं लिखियो आहे सुबूत ख़त्म नबूवत मिनल क़ुरान व सुन्नह। ख़त्म नबूवत जो सबूत पाण पढ़ो पंहिंजे बचन खे पढ़ायो ऐं खुल्लम खुल्ला ऐलान करे जाओ असांजो नबी अल्लाह जो आख़िरी नबी। ॾाढा छो नथा चओ दादू वारो असांजो नबी अल्लाह जो आख़िरी नबी आहे। हबीबनि खां बैद में को नबी न ईंदो। चईं न ज़िल्ली बुरूज़ी फलाणो तीरड़ो मां जो ज़िल्ली बुरूज़ी पिढ़े जा इस्तिलाहनि जा। ज़िल्ली बुरूज़ी न को क़ुरान में न को हदीस में तूं पंहिंजे पीउ जा इस्तिलाह खणी मुस्लमाननि खे ख़राब करण जी कोशिशि न कर। अल्हम्दुलिल्लाह अंग्रेज़ बि चवनि था त तव्हांजा मुस्लमान कैनेडा में अचनि था लंडन में अचनि था ॾाढ़ी बि पूरी नथा ॿुधजो ॾाढ़ी बि पूरी नथा शराब बि पीअनि था बुरायूं बि कनि था कम यार असां वारा अथनि। बाक़ी हिकिड़ी शइ में मट आहिनि कहिड़ी शइ में त जॾहिं मदीने जे मीर जो ज़िक्र थो अचे त मुस्लमान भली ॾाढी कूड़ा शराबी आहे ज़ानी आहे फासिक आहे फाजिर आहे। जॾहिं हबीब जो ज़िक्र थो अचे त छितो गुस्ताख़ बि अहिड़ी कावड़ जो इज़हार न कंदो। ही मुस्लमान अहिड़ो आशिक़ आहे जो हबीब जो नालो ॿुधी कंध झुकी थो पवेसि। मुस्लमान खां था पुछो तव्हांजे मुस्लमाननि में आहे छा? नबी साईं ते का ॻाल्हि बर्दाश्त नथा कर। मां चवंदो आहियां तोड़ दे कर हड्डियां मेरी सभी दामने अहमद न छोड़ूंगा कभी। कादियानी पैदा थियनि पिया अल्लाह से असांखे महफ़ूज़ रखे। कुछ कादियानी कुछ साहबा जा उस्ताद खुदा करीम सभिनि जे मथां असां अहले सुन्नत जे मथां पंहिंजो फज़ल ऐं करम फरमाए। ये किताब फ़क़ीर ना जे ख़िदमत में खणी थो अचे। दुरूद शरीफ़ पढ़ो त 2-3 मिंटनि में अर्ज़ करे वेठा सल्लल्लाहु अलैका या लिकुल्लि नबिय्यिन वज़ीरान। हर नबी जा वज़ीर मिन अहल समाए व अहल अर्द। आसमान वारनि में बि ज़मीन वारनि में फवज़ीराय मिन अहल समाए जिब्रीलु व मीकाईलु। आसमान वारनि मां मुंहिंजा 2 वज़ीर हिकिड़ो जिब्रील आहे ॿियो मीकाईल आहे। व वज़ीराय मिन अहल अर्द अबू बकर व उमर। ऐं ज़मीन वारनि मां मुंहिंजा 2 वज़ीर अबू बकर ऐं उमर। इशारतुन नस्ल मालूम थियो त हुजूर हाकिम हुजूर मालिक हुजूर बादशाह
हुजूर के अल्लाह ताला पूरी कायनात जी ताकत कुव्वत तसर्रुफ अता फरमायो आहे। मौलाना अहमद रज़ा फाज़िले बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह ॾाढी हिकिड़ी प्यारी ॻाल्हि कई आहे। सुभान अल्लाह। फरमाया थो मौला मोती ये है कासिम, अरे देता वो है दिलाते ये है ठंडा ठंडा। तां ठंडा ठंडा बुधी ठंडा थी विया हो। ठंडा ठंडा मीठा मीठा, अरे पीते तो हम हैं पिलाते वो है। सुभान सुभान। माजब बेटे ठंडा ठंडा मीठा मीठा, पीते तो हम हैं पिलाते हैं। इन्ना अतैना कल कौसर, सारी खसलत पाते हैं। बी हदीस लौ कान बअदी नबियुन लकान उमर इब्नुल खत्ताबी। मुखा पोइ जे नबी अचे हाँ ईंदो त कोन, पर जे अचे हाँ त उमर बिन खत्ताब हुजे। एॾो हज़रत उमर सही शान। साईं दुआ कंदा हा, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिक वजअल मौती फी बलद रसूलिक। मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजे राह में शहीद कजां। अॼुकल्ह त शहादत जो ज़िक्र वणे ई नथो न साईं। चइबो बाबा दीन लाइ कुर्बानी ॾे, दीन जे लाइ मैदान में अच। चई मां आहियां फ़क़ीर माण्हू, असांजो छा वञे साईं, जाॾे जी हवा हूंदी ताॾे असां हलंदासीं। पर ही त आशिक़ी रसूल सहाबी दुआ कंदा हा, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिक वजअल मौती फी बलद रसूलिक। मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजी राह में शहादत ॾिजां, ऐं मुंहिंजो मौत ॿिए हंधि किथे न, मुंहिंजो मौत मदीने जे शहर में कजां। सुभान। भला तव्हां सभिनि खे मदीने जी सिक आहे न? हाणे लॉकडाउन थिया, रमज़ान में बि आशिक़ कोन विया, तड़पनि पिया। ख़ुदा जो कसम कई हाजी साहब फोन करे, हा साईं हलो साईं कॾहिं थो मदीनो खुले। ऐं ॼण हीअं पिया चवनि, छोड़ फिक्र दुनिया की, छोड़ फिक्र दुनिया की, चल मदीने चलते हैं मुस्तफ़ा गुलाम। ॾाढा पढ़ो, लाइट जो वज़ू भॼी पियो, तव्हां त पढ़ो। मुस्तफ़ा गुलामों की किस्मतें बदलते हैं, छोड़ फिक्र दुनिया। ये तो सिर्फ सारी दुनिया में, अरे ये है कूचे अहमद कि जिस जगह हम जैसे, जिस जगह हम जैसे दादू आरो खोटे सिक्के चलते हैं, छोड़ फिक्र। छोड़ फिक्र दुनिया की। गजी पढ़ायो वा, ये न कयो हेतरा महीना जलसा कोन ॿुधा अथव, हाणे त कुझु शौक़ ॾेखारियो न। छोड़ फिक्र दुनिया की, अरे चल मदीने चलते हैं मुस्तफ़ा मुस्तफ़ा मुस्तफ़ा। जाग जा। मुस्तफ़ा गुलामों की किस्मतें बदल दे है, छोड़ फिक्र दुनिया की। अरे सिर्फ सारी दुनिया में ये कूचे अहमद दादुआर, जिस जगह हम जैसे, जिस जगह हम जैसे, अरे खोटे सिक्के चलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की। कोरोना वायरस
साईं मशहूरी शरीफ बार बुजुर्गनि जी तकरीर हुई पुराणे दौर जी 1965-60 जे दौर जी तॾहिं पुराणे दौर में साटे जी बीमारी पई हुई ऐं गर्दन तोड़ बुखार नूं गर्दन तोड़ बुखार जो साईं जा लफ़्ज़ दिल में चुभी विया घर करे विया हालांकि 4-5 महीना पहिरियां ॿुधा अथमि साईं जन फरमाईंदा हुआ अॻे कंहिं ॿुधो हो गर्दन तोड़ जो नालो अॻे कंहिं ॿुधो हो बुखार जो नालो कोरोना वायरस जो नालो ए सभई अल्लाह जे तरफ़ां अज़ाब मखलूक खे सुधारण जे लाइ असां मुस्लमाननि बि घटि कान कई आहे बुराइन में बि असां इंतिहा करे छॾी बेअकीदगियुनि में बि असां इंतिहा करे छॾी अल्लाह जी ज़ात बाबरकात शल मदीने जे वीर जे सदके रहम फरमाए मदीनो शरीफ यार यादि ईंदो आहे इहो ई साईं मशहूरी शरीफ वार जी इहा ई तकरीर हुई साईं जन फरमायो त मां मदीने में वेठो हुउसि ॾाढा चओ सुभान अल्लाह खुली त चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह मदीने में वेठो हुउसि मदीने में वेठे वेठे मूं ॾिठो हिकिड़ी ॿिली पई अचे हबीबनि जे हरम में मुंहिंजी नज़र ॿिलीअ ते पई ॿिए पासे ॾिठुमि कबूतर बीठा आहिनि ऐं ॿिली जॾहिं बचनि ते हूंदी आहे त कबूतर हुजे कुकुड़ हुजे जेको हुजे चिती लॻी पई हूंदी आहे सभु माल चट साईं जो मूं पे तिलावत कई मूं चयो अॼु यार ॾिसां हेॾे कबूतर बीठा आहिनि हेॾो ॿिली पई अचे अॼु मज़ो थी वियो पहिरियां ॿिली स्पीड में पई अचे पर जॾहिं मुस्तफ़ा जे हरम जे कबूतरनि ते नज़र पियसि त जेका स्पीड में ॿिली पई अचे न उहा ॿिली पंहिंजी स्पीड खे घटाए पई आस्ते आस्ते पई अचे अल्लाह जे कामिल वली फरमायो त वाह ॿिलियुनि खे बि हया हुआ जानवरनि खे बि मुस्तफ़ा जे हरम जी लॼा 2-3 साल पहिरियां तव्हां ॾिसो अख़बार में बि आयो त रमज़ान शरीफ़ जे महीने में पाकिस्तानी असांजा पुट उते मदीने जे हरम में वेही पते रांदि पिया कनि मदीने जे हरम में वेही आका जे रोज़े मुबारक खे पुठी ॾेई फोटूं कढायो पियो वञे मुंहिंजा साईं इहो अदब न आहे ख़ुदा जा वली जॾहिं मदीने वेंदा आहिनि साहब आस्ते आस्ते खणंदा आहिनि ऐं हीअं चवंदा आहिनि छोड़ फिक्र दुनिया की सुभान अल्लाह न चवंदो त मां न छॾियां भली राति थी वञे छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चल दे हैं मुस्तफ़ा गुलामों की किस्मतें बदल दे हैं छोड़ फिक्र दुनिया की अल्लाह मर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिक वजअल मौती फी बलद हबीबिक संदन दुआ कबूल थी 26 ज़ुल्हज जो अरबा जो ॾींहुं फजर जी निमाज़ जे लाइ साईं ॾिठा इमामत ते संदन आदत हुई त पाण जमायत जो सफ़ो सिधो कराईंदा हुआ उन ॾींहुं न कराया अबू लोलो मजूसी संदन जे पुठी मुबारक में पासे में खंजर हई ज़हर आलूदा सहाबा तकड़ में हुन त उते ई पंहिंजो पाण खे ख़ुदकुशी करे मारे छॾियो शहद जे क़रीब सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन शहादत जे मक़ाम ते पहुता हज़रत उमर साईं खे नबीज़ प्यारियो क़त्ल जो नबीज़ प्यारियो त क़त्ल जे नबीज़ जी अंदर जाइ न हुई पेट जे ज़रिए ॿाहिरि निकिरियो अचे वरी खीर प्यारियो खीर बि न हली सघियो पाण 26 ज़ुल्हज अरबा जे ॾींहुं संदन खे ज़ख़्म रसिया ज़ख़्मी थिया ऐं रिवायतुनि जे इख़्तिलाफ़ मुताबिक़ पहिरीं मुहर्रम जी राति या पहिरीं मुहर्रम ते या वरी पोइते तारीख़ 27-28 इन्हनि में पाण अल्लाह जे हबीब अकरम जी ख़िदमत में पहुता साईं असांजे मथां घणा माण्हू चवंदा आहिनि त तव्हां ॼाणी वाणी करबला जे करे तव्हां चओ था त पहिरीं मुहर्रम ते हज़रत उमर जी शहादत हज़रत उमर जी शहादत पोइते थी 26 तारीख़ तां हरू भरू खणी था मुहर्रम में हणो दुश्मनी आहे तव्हांजी अहल बैत सां मां चयो त अहल बैत सां तव्हांजी दुश्मनी आहे
खुदा जो कसम अहल बेतन जो हाणे मुहर्रम शरीफ मथां अचे पियो न, मां बि कोशिशि कयां, मुमकिन आहे असां खां बि का ग़लती थी वई हुजे, उलमा बि कोशिशि कनि त करबला जे वाक़े खे बयानु करण जे टेम ते असांखे बि घुरिजे त अहिड़ो हथु वठूं जंहिंमें इमाम पाक जी ऐं संदुनि बच्चनि जी तहज़ीम रहे। ईअं न करबला बयानु कजे जंहिंमें इमाम पाक जी या संदुनि बच्चनि जी तहज़ीम जो मयार ई लही वञे। अलाह साईं असांखे बि बख़्श करे, असांखे बि हिदायत नसीब फरमाए। जेकॾहिं ही किथे को बयानु थी वियो आहे त मां त सोचियां पियो त मां हुन खां रुजू थो कयां, छो त अहिड़ियूं कई रिवायतूं असांजे हिन अफ़साने करबला जे अंदरि अची वियूं आहिनि, जिन में अहल बेतन जूं या बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा जी, जे बीबी ज़ैनब साइण जे नाले मशहूरु आहे, त पाण शाम मुल्क में ख़ुतबो ॾिनो। हाणे इन जी जेका जरह ऐं तहदील कई वई आहे, उन में उलमा किराम फरमायो त इन में रावी कई अहिड़ा आहिनि जेके ज़ईफ़ आहिनि, कज़ाब आहिनि। बीबी साहिबा जेका फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी साहिबज़ादी आहे, पर्देदार हुआ फातिमा, जेका हज़रत अलीउल मुर्तज़ा खे पई चवे, अली मां बाबा जे घर वञा त मुंहिंजे कदमनि जे निशाननि खे ड्राए छॾिजां, मूं ते त कंहिंजी नज़र न पई आहे, पर मुंहिंजे पेरनि जे निशाननि ते बि कंहिंजी नज़र न पई। उहा बीबी ज़ैनब खुलम खुला कीअं मैदान ते, उहा कीअं तकरीर करे पंहिंजे अम्मा ख़ातून जन्नत जे पाक रस्ते खे छॾींदी। अलाह साईं मूंखे बि हिदायत ॾे, मौलविन खे बि हिदायत ॾे, ख़तीबनि खे बि हिदायत ॾे, ऐं अहिड़े तरीक़े सां सहाबे किराम ऐं अहल बेतन जो शान बयानु कयो वञे। ईअं न थिए जो मतां अहल बेत जे शान खे बयानु कदे सहाबे किराम जी तनक़ीस ऐं तौहीन थी वञे, या वरी सहाबे किराम जो शान बयानु कंदे अहल बेतन जी घटिताई थी वञे। असांजो मुर्शिद आहे आला हज़रत, चओ सुभान अल्लाह। अहले सुन्नत में टे आलिम आहिनि जिन पंहिंजा अक़ीदा असांजा बयानु कया। हिकिड़ो आहे इमाम रब्बानी, ॾाढा चओ सुभान अल्लाह, जंहिंजे नाले अल्लामा इक़बाल चयो तो हाज़िर हुआ में शेखे मुजद्दिद की लहद पर, जो खाक के है ज़ेरे फलक मतले अनवार, गर्दन न झुकी जिसकी जहांगीर के आगे, अल्लाह ने बर वक्त किया उसको खबरदार। टे शख्सियत, इमाम रब्बानी, शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी ऐं इमाम अहमद रज़ा, इन्हनि जेको मसलक बयानु कयो आहे हतमी तौर ते एतिदाल वारो, सहाबा जी इज्जत, अहल बेतन जी तहज़ीम, अल्हम्दुलिल्लाह असीं उन मसलक ते राज़ी आहियूं। रब करीम असां तव्हांखे सहाबा सां बि मुहबत ॾे, अहल बेतन सां बि मुहबत ॾे। मौलाना साईं क़िबला अली हसन ताहिरी साहब असांजे मुर्शिदनि करीमनि जा ख़लीफ़ा आहिनि, उन्हनि हर साल साईं वॾे जी बि तबियत कुझु कमज़ोर आहे, दुआ कयो अलाह साईं साईं खे बि सिहत ॾे। साईं खे ॿुधायो साईं जो जलसो आहे, साईं जो हा साईं हर साल जलसो कंदो आहे, पर साईं वरी कल्ह मूंखे चयो, कल्ह चई ॿियो हिकिड़ो असीं लॉकडाउन में पुछियो त लाक यको जरसा बि कोन कया तो रवानगी में जेसी ताईं थिए, ऐं अल्लाह ताला कंदो त साईं जन जे रब करीम रिज़्क़ में, रोज़ीअ में, बचन में, मालनि में, उम्रनि में, औलादनि में, इज़्ज़तुनि में बरकतूं करे जन साईं सां ताउन कयो, अल्लाह साईं उन्हनि खे ख़ुशि करे हिन फ़क़ीर जी हाज़िरी रब करीम पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। व आख़िरु दावाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।